सजी सिंध जिया फैज़गंज तालके जे मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती रैलियूं मेड़ाका सिंधी माण्हुनि उठनि घोड़नि ते सवार थी रैली में शरीक थी। सिंध जे सूरमनि जी रैली में शिरकत हर तरफ़ जिए सिंध वारा जियनि जा नारा शाइरनि पारां लफ़्ज़नि जे ज़रिए धरती खे भेटा पेश कई वई। फैज़गंज तालके जा मुख़्तलिफ़ शहर पक्का चांग करूनी भांगू बेण अकरी चौदगी हुसैन पातो कोटलालू समेत ॿियनि शहरनि ऐं ॻोठनि में एकता जा प्रोग्राम मुनक़िद कया विया। हर माण्हू सिंधी टोपी अजरक ऐं पटको पाए एकता जे रंगनि में रंगजी वियो। नंढड़ा ॿार भर्त भरियल वेस पाए पोपटनि वांगुरु नज़र अची रहिया हुआ। हर तरफ़ सकाफ़त जा दिलकश निज़ारा ॾिसंदड़नि खे मुंहे विधो जॾहिं त शहर वस्ती में क़ौमी गीतनि जी गूंजार नौजवाननि जे क़ौमी गीतनि ते रक़्स हिंदे माॻे धरती माउ सां वफ़ा जा वचन शहरनि में रैलियूं कढियूं वियूं। उन सिलसिले में पक्का चांग में जिस्कम सिंधी अदबी संगत सिविल सोसाइटी ऐं साफ़िन पारां शौकत अली चांग अब्दुर्रहमान चांग ख़ादिम शहर तसवर बाकी हिदायत चांग अता हुसैन शहर जी अॻवानी में एकता रैली कढी हुई। जॾहिं त अकरी चौदगी में मुज़फ़र आदिल शहर इमदाद एहसास गुलाम फरीद हाले पटो इम्तियाज़ अवान जी अॻवानी में रैली कढी हुई। भंगू बेहर में मंसूर खंड जी अॻवानी में एकता रैली कढी हुई। नौजवान क़ौमी गीतनि ते रक़्स कयो जॾहिं त करून में पिणु लियाकत बुर्दी जी क़यादत में रैली कढी वई। क़ौमी गीतनि ते रक़्स कयो जॾहिं त मुख़्तलिफ़ ॻोठनि बेगम राजपर कादिर बख़्श चांग हबीबुल्ला चांग ऐं ॿियनि ॻोठनि में मच कचरूं मुनक़िद कयूं जिते सुगड़नि दौर बैत उदारतूं ॾेई वाह वाह कराए छॾी। एकता जे हवाले सां सकाफ़ती शयुनि जी निमाइश पिणु कई हुई। ॿारड़ा पिणु रैलियुनि में शरीक थिया। नौजवाननि पारां धरती माउ सां वफ़ा जा वचन वरजाया विया ऐं शाइरनि मेहर ड्रबाई सियाल हयात समी सिकायल ज़ुल्फ़कार नाचीज़ अमर शर ज़ाकिर गोचानी ऐं ॿियनि शाइरनि पारां धरती माउ खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई हुई जॾहिं त हर कुल्हे ते अजरक ओढियल हुआ। अली बख़्श चांग सोच टीवी फैज़गंज। ये